पीर ऑफ भिटरा मरहूम सैयद नाज़र साईं जी वरसी जे मौक़े ते मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी खेसि भेटा पेश कई वई। सैयद मज़हर अली शाह अलमारूफ सैयद नाज़र साईं जी वरसी जे सिलसिले में संदसि फर्ज़ंदनि सैयद मुरीद हुसैन शाह, सैयद मसरूर हुसैन शाह ऐं सैयद अदब हसन शाह लतीफ़ी पारां मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी वई ऐं मरहूम सैयद नाज़र साईं जे रूह खे साले सवाब पहुचाइण लाइ मजलिस अज़ा जो एहतमाम बि कयो वियो, जंहिंखे अलामा इफ्तिखार अहमद सुमरो ख़िताब कयो, जंहिंमें दरगाह भिटाई जो क़ाइम मक़ाम सजादा नशीन सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी, पीर ऑफ भिटरा सैयद गुलाम रज़ा शाह लतीफ़ी, सैयद यासिर अब्बास शाह, डॉक्टर जवाद हुसैन बख्श जतोई, ज़ुल्फ़कार अली सुमरो समेत मुरीदन अक़ीदतमंदन ऐं शहरनि वॾे अघ में शिरकत कई। जॾहिं त ॿिए पासे शाह लतीफ़ प्रेस क्लब भिटरा तरफ़ां सदर नौशाद अली बुघियो, जनरल सेक्रेटरी रजब अली बोज़दार, सक़ाफ़ती मर्कज़ जे इंचार्ज गुलाम मुश्तबा जोखियो, सहाफ़ी फहद मुस्तफ़ा जोखियो, रहमदिल मक्सी, इम्तियाज़ अली अबड़ो ऐं ॿियनि पारां मरहूम सैयद नाज़र साईं जी मज़ार ते अलॻि गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची